घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त तालीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। तालीम खां सवाइ को बि समाज तरक़ी नथो करे सघे। मयारी तालीम जे फ़रोग़ सां पाकिस्तान जो नौजवान नस्ल समाज में नुमाया मुक़ाम हासिल करे सघे थो। ॿारनि जी सिख्या में दिलचस्पी क़ाबिल तारीफ़ आहे। वालिदैन ऐं उस्तादनि जी गॾियल सहकार सां तालीमी तरक़ी जा मक़सद बहितर नमूने हासिल करे सघजनि था। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार दी यूनिवर्स ऑफ किड्स हाई स्कूल सरहद जे प्रिंसिपल मेंगल लखन स्कूल में हलंदड़ फर्स्ट टर्म जे इम्तिहान जे मौक़े ते स्कूल जे ॿारनि खे ख़िताब कंदे कयो। हिन वधीक चयो त ॿार असांजे मुल्क जो क़ीमती सरमायो ऐं मुस्तक़बिल जा महमार आहिनि। इन्हनि ते ख़ासि ध्यानु ॾेई मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ख्वाब पूरो करे सघिजे थो। ॿार असांजो क़ीमती असासो आहिनि। इन्हनि जे बहितर तरबियत ऐं मयारी तालीम असांजो फ़र्ज़ु आहे। उन मौक़े ते स्कूल जा उस्ताद अब्दुल रहमान ऐवान, अब्दुल रहीम शेख, नसरुल्लाह, एजाज़ अली, सरफराज़ अहमद, गुलाम मुर्तज़ा, इमरान अली, अब्दुल नईम ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।